अस्सलाम दोस्तों, शाला खुश आहियो, तबियत सही आहे दोस्तों। हींअर गुलशन हदीद मां लिंक रोड ते बीठो आहियां ऐं लिंक रोड ते ही काबाड़ जो दुकानु आहे ऐं हिते काठ वग़ैरह मिलंदा आहिनि 100 रुपए किलो जे हिसाब सां। ऐं मां रेड़ीअ ते छत लॻाइण ऐं उन चौधारी ॾियारियूं लॻाइण जे लाइ जेको आहे सो मालूम जेको नओं कयो उन जो हिसाब किताब कुझु 12,000 साढा 12,000 जे लॻभॻि बीहे पियो। पर मां चयो हाणे काबाड़ खे टच कजे, काठ वठिजे ऐं पोइ हिसाब लॻाइजे त केतिरो थो बीहे। ऐं उन हवाले सां मां ॼाण रखंदड़ हिकिड़े वाढे खे, उन कारीगर खे बि पाण सां गॾु वठी आयो आहियां। उन काठ कढियो आहे ऐं ॾिसूं था हींअर काठ केतिरो तुरे थो ऐं असांजो केतिरो ख़र्चो थिए थो, उहो बि तव्हांखे ॾेखारींदा था। ॾिसो काबाड़ में असांजूं केतिरियूं माना सुठियूं शयूं असांखे मिली सघनि थियूं ऐं असांजे पैसनि में बि जेको आहे सो असांजी पैसनि जी बि बचति थी सघे थी। सो अचो त मां तव्हांखे ॾेखारियां। हीअ जेको काठ आहे जेको तव्हां ॾिसी सघो था, हीअ टोटली काठ जिथे भी तव्हांजी नज़र पए थी ही 100 रुपए किलो थो जेको आहे सो हिते खपे। पहिरियों 60-65 रुपया किलो हुयो, पर हाणे जेको आहे सो ही 100 रुपए किलो थो खपे। ही पिलायूं जेके सनियूं आहिनि इहे 80 रुपया ऐं जेके मोटी वारियूं आहिनि उहे तव्हांखे 100 रुपए किलो जे हिसाब सां हिते मिलंदियूं। हिते गुलशन हदीद में जेको असां वठूं था। हाणे ॾिसूं था थोरी ॾेती लेती कयूं, कमी पेशी हो भी रखिया ना चाचा भाई। 1600 कितना हो रहा है? 18 किलो सही है मन, ठीक है। माना 200 रुपया रहा था कहीं 100 रुपये हिसाब से। पिलाई ये मोटी वाली 100 रुपए किलो। ॾिसूं था हाणे पिलाई हू 18 किलो थी 200 रुपया रहा था कहीं, जंहिंजी क़ीमत वञी बीहे थी हिन जी 1600 रुपया। ही काठ जेको असां कढियो आहे, पिलर ईंदा ऐं चौधारी ॼारी जे हिसाब सां उनखे टेक जे हिसाब सां जेकी लॻंदो, हे 18 किलो थियो आहे काठ टोटल। सो ॾिसूं था हाणे पिलाई दिखाओ यार। हाँ ये तोल दो, ही मोटी वारी पिलाई आहे। ऐं हाणे ॾिसूं था त हिन जो वज़न केतिरो थो बीहे ऐं टोटल असां मिस्त्रीअ खां ई पुछंदुमि त केतिरा पैसा लॻंदा ऐं जीअं कम बि पाइदार थिए ऐं सुठो बि थिए ऐं सस्तो बि थिए। अॻूणे मापियो 6x4 जी अथव, वरी बि ॾिसोसि। ऐं हीअ पिलाई जेकी तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ 6x4 जी आहे, माना 6 फुट वेकर ऐं लंबाई ऐं वेकर जेको आहे 4 फुट। ऐं रेड़ी जेकी आहे 3.5x6 जी आहे। सही है ना? 4-6 हाँ सही है, ज़बरदस्त। इसको तोल दो यार। 13 किलो। अभी इसमें क्या रद्द करोगे भाई? किलो का कितना हुआ? वो ना हेठा ना है, ये वरी पांचे कैलकुलेटर ते हिसाब हणंदो। ₹90 नहीं लगाओ ना, 80 रुपये लगाओ यार, ऐसा नहीं करो। महंगी नहीं है। लकड़ी भी बहुत महंगी तुम दे रहे हो। 1040 1040 आए हो 1600 16 ऐं 1040 खे छॾे करे 2600 रुपया। ठीक है, सही है, ओके थियो भैया। ये 2500 2600 बन रहे थे ना, 2500 सही है ना? राजी है? हाँ अच्छा है। इसके साथ इसके अलावा 2600। इसके अलावा 2600। अच्छा, इसके अभी कितने दूँ? 6 300 इसके 250 200 दूँ? नहीं ऐसा नहीं कर रहा, 100 कम कर दिया। 250 रुपये दूँ? नहीं, जो बंद रहे देखो, हमने 60 का, मैंने 50 लगाया। जो बंद रहे चाचा 300 तो घुरे। ठीक है नहीं, 25 और 3 लगाओ ना। 25 और 3 2800 हो गए ना, 200 वापस दे दो। वो लेके आओ, उठा के लाप लाई। हाँ सही है, सही है ना भाई? 6 उठाया ना मैंने। हाँ वो तो 26 था ना। साईं ये रक्षे वार सां ॻाल्हायो आहे असां 150 रुपये किरायो। सो ही फटा रखंदो आहे, ही रखे सभु ही रक्षे ते 150 रुपया ने रक्षे वार सां ॻाल्हायो आहे। न सो 28 29 ऐं 3050 रुपये जो हीअ असां काठ वरितो आहे। महिरबानी भाई, ओके।
तो दोस्तों इहो हुयो काबाड़ मां असां फ़ाइदो वरितोसीं ऐं सामान ई वरितो आहे काठ। बाक़ी हाणे अलाह सणाई कंदो। दुआ में यादि अलाह ख़ुशि करे तव्हांखे, महिरबानी।